जे अगर का औरत चाहे थी त मां जन्नत में वञा त पोइ उन जे लाइ बि ख़ूबसूरत अमल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाया आहिनि, उहे बि पंहिंजी ज़िंदगी में आणनि त उहे भी जन्नत में वेंदियूं ऐं को मुश्किल न आहे उन्हनि लाइ। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे, इज़ा सल्लैतिल मरअतु खम्सहा वसामत शहरहा वहसनत फरजहा वअताअत ज़ौजहा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जे अगर का औरत 5 नमाज़ुनि जी पाबंदी करे, रमज़ान जा रोज़ा रखे, पंहिंजी इज़्ज़त जी हिफ़ाज़त करे, पंहिंजी इज़्ज़त जी हिफ़ाज़त करे ऐं पंहिंजे मुड़स जी फर्माबरदारी करे त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे इख्तियार ॾींदो त जन्नत जे 8 दरवाज़नि मंझां जहिड़े दरवाज़े मां वञणु चाहींदी वञ। सही इब्न हिब्बान में इहा रिवायत मौजूद आहे।